अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमी ॾिस रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुखसार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। डहरकी जे इलाइक़े रेती वटि ॿिनि ट्रेनुनि विच में ख़ौफ़नाक टक्कर, 43 मुसाफ़िर फोत, 100 खां वधीक ज़ख़्मी। कराची खां सरगोधा वींदड़ मिलत एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जंहिं दौरान पंजाब खां कराची ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस मिलत ट्रेन जी बोगियुनि सां टकराइजी वई। हादसे जे फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथेलो, रहीम यार खान घोटकी ऐं सखर इस्पतालुनि मां मुंतक़िल कयो वियो। डीसी घोटकी जो चवणु आहे त हादसे जे शिकार ॿिन्ही ट्रेनुनि जूं 13 खां 14 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। 8 बोगियुनि खे वधीक नुक़सान पहुतो आहे। डहरकी ट्रेन हादसे खां पोइ इमदादी कार्रवाइयूं जारी, पाक फौज ऐं रेंजर्स जा जवान बि इमदादी कार्रवाइयुनि में मसरूफ़। हैवी मशीनरी ज़रिए मलबे खे हटायो पियो वञे। घोटकी ऐं सखर ज़िलनि जी इस्पतालुनि में एमरजेंसी लागू। रेलवे जे ॿिन्ही ट्रैकनि ते गाॾियुनि जी अचु वञु बंदि। ट्रेननि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। रेलवे वारो वज़ीर आज़म सवाती वाक़े वारे हंधि पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। आज़म सवाती रेलवे इंतज़ामिया खां फौरी जांच रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त हादसे ते दिली अफ़सोस थियो आहे। हुकूमत हादसे में फोत थी वियल मुसाफ़िरनि जे वारसनि खे अकेलो न छॾींदी। वज़ीर आज़म इमरान खान ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह डहरकी ट्रेन हादसे जो नोटिस वरितो। वज़ीर आज़म रेलवे वारे वज़ीर खे ट्रेन हादसे जी जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त ट्रेन हादसे में इंसानी जायुनि जे ज़ाया थियण ते ॾुखारो आहियूं। रेलवे शिफ्टी जी ख़ामियुनि जी जांच कराई वञे ऐं ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद ॾिनी वञे। कराची में कानून लागू कंदड़ इदारनि जस्कम चेयरमैन सनान कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो। मलीर जे गुलशन हदीद वारे इलाइक़े में सनान कुरैशी जे घर ते कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारी खां पोइ सनान कुरैशी अणॼातल हंधि मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जस्कम चेयरमैन जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कारकुननि जो एहतजाज। जस्कम पारां अॼु सॼी सिंध में एहतजाज ऐं सुभाणे शटरबंद हड़ताल जो ऐलान। जस्कम तर्जुमान जो चवणु आहे त बहिरिया चाउन ख़िलाफ़ धरणो पुरअमन हो। जस्कम चेयरमैन जी गिरफ़्तारी मज़म्मत जोॻो अमल आहे। सिंध जी वसंदनि ते वालार ख़िलाफ़ बहिरिया चाउन आॾो धरणे बाद क़ौमपरस्त क़यादत समेत सवे कारकुननि ख़िलाफ़ 3 धार केस दाख़िल। गडाब थाणे ते सरकारी फ़रियाद ते दाख़िल कयल केसनि में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह ऐं सनान कुरैशी सूधो सिंध एक्शन कमेटी जा अॻवान नामज़द। धरणे दौरान बहिरिया चाउन में भञ ड्राह, बाहियूं ॾियण तोड़े डहकाव पखेरण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 120 कारकुन बि केसनि में शामिल। टंडोल हयार में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ज़ुबूहाल मार्केट रहमान सेंटर खे ॾाहिण शुरू करे छॾियो। मज़ाहमत दौरान इंतज़ामिया ऐं दुकानदारनि विच में झेड़ो थी पियो। पुलिस ऐं दुकानदारनि में चकरनि सबबि इलाइक़ो मैदाने जंग बणिजी वियो। पुलिस जी दुकानदारनि ते लठबाज़ी, 6 खां वधीक दुकानदार ज़ख़्मी। पथराव सबबि डीएसपी समेत 4 अहलकार ज़ख़्मी। दुकानदारनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। एसटीएम शिराज लगारी चयो त रहमान सेंटर जा दुकानदार किराएदार ऐं गैर क़ानूनी वेठल आहिनि। समूरी बिल्डिंग ज़ुबूहाली जो शिकार आहे, जंहिंखे टोड़णु ज़रूरी आहे।